लाड़काना ॻोठ कबूल खां निकतल जमायत लोहारी शरीफ़ जे पांधीअड़नि जो काफ़िलो अॼु दरगाह हज़रत काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह ते पहुतो, जिते दरगाह शरीफ़ जी हाज़िरी भरी। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सलाहुद्दीन कीरियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हींअर असां दरगाह हज़रत काज़ी अहमद ते मौजूदु आहियूं ऐं असां हींअर जंहिं काफ़िले सां गॾु बीठा आहियूं, इहो काफ़िलो जेको आहे सो जमायत लोहारी शरीफ़ जो काफ़िलो आहे, जेको कबूले खां निकितो आहे। पहिरें पंधु पंहिंजे मुर्शिदनि जे पार वञे पियो, जेको दरगाह लोहारी शरीफ़ ते वञे पियो, उहो हींअर हिते दरगाह शरीफ़ हज़रत काज़ी अहमद ते पहुतो आहे ऐं हिते राति जेको आहे सो तरसंदो। उन खां पोइ सुभाणे लाइ जेको आहे रवानो थींदो। मुंहिंजो नालो धणी बख़्श आहे, मां पाण जूने जो आहियां। ॻोठ कबूले खां निकिता आहियूं। असां हींअर आया आहियूं हिते दरगाह पाक ते काज़ी अहमद, हिते पहुता आहियूं। सुभाणे असां हितां निकिरंदासीं, दरगाह लोहारी शरीफ़ ते वेंदासीं। 3 ॾींहं थियो आहे। अच्छा, अॻिते तव्हांखे घणा ॾींहं लॻंदा सफ़र में? 5 ॾींहं लॻी वेंदा। अच्छा, काफ़िले में केतिरा दोस्त आहिनि तव्हां सां गॾु? 17 के। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां ॻोठ कबूलो तालुको डोकरी मां पंहिंजे मुर्शिदनि जी ज़ियारत लाइ दरगाह लोहारी शरीफ़ वञी रहिया आहियूं ऐं असां हींअर पंहिंजे मुर्शिदनि जे आस्थाने दरगाह काज़ी अहमद ते मौजूदु आहियूं ऐं सुभाणे इंशाअल्लाह असांजो काफ़िलो दरगाह लोहारी शरीफ़ लाइ रवानो आहे। असांखे तक़रीबन 2001 वठी असांजो काफ़िलो हर साल वेंदो आहे दरगाह लोहारी शरीफ़। पाण कबूले खां निकिता आहियूं ऐं असां दरगाह काज़ी अहमद ते आया आहियूं। हिते आस्थाने ते हिन ते थींदा हाज़िरी भरींदा आहियूं ऐं इन खां पोइ सुभाणे दरगाह लोहारी शरीफ़ ते रवाना थींदासीं। तक़रीबन असांखे 5 ॾींहं सफ़र लॻंदो। 5 ॾींहं असां दरगाह लोहारी शरीफ़ ते पहुची वेंदासीं ऐं इंशाअल्लाह असां ड्यूटी भरींदा आहियूं। 2001 खां वठी हर साल काफ़िलो निकिरंदो आहे। कॾहिं 12 हूंदा आहिनि, कॾहिं 15। अॼु असां सां दोस्त 17 ॼणा गॾु आहियूं काफ़िले ते। हिननि पंहिंजो कबूले खां आयल काफ़िले जा वीचार ॿुधा, हुननि जा ख़्याल ॿुधा। हीअ जेके दोस्त आहिनि इहे गुज़िरियल 2001 खां वठी वेंदड़ आहिनि पंहिंजे मुर्शिदनि जे पार ते ऐं हिननि जो मक़सदु आहे, हिननि जो चवणु आहे त असां पंहिंजे मुर्शिदनि जे तरफ़ जेको सफ़र कयूं था, इन में असांखे रूहानी सुकून मिले थो ऐं असां इहो सफ़र हमेशह जारी रखंदासीं। कैमरामैन शम्स सलाह सां गॾु सलाहुद्दीन कीरियो, निशात मीडिया सेल, शहीद बेनज़ीर।